HB4U चैनल खे प्लीज़ तव्हां जेको सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। HB4U तव्हांजी वॾी महिरबानी कुर्बान। मवाली मस्ताना जीव दे हाल बाहे बसर पंहिंजा उथनी नथा, भंग जो बि कर्ज़ो न लाहींदई। मां त चवां थो इन में भंग जो बिज विझ त वधी पवंदा। अड़े ने भागा हाणे बसरनि में वरी भंग कीअं थींदी? ॿई कम थींदा न, वरी भंग बि इन में ॼाइजी वेंदी। नबा कहिड़ो पाण चाइनीज़ों जो वरी हिकिड़ो नओं फार्मूलो तयारु कयो त बसरनि में भंग उड़ी। मवाली रबड़ चाय अड़ी हिते शरबत खानो अची विया मामा मवाली रबड़। तो हाणे तूं हीअं कर मूंखे यार लिकाए वरी पोइ ॾिसूं था हिन ॻाल्हि खे। भंग आम कयो भंग। वही मवाली अस्सलाम वालेकुम। शरबत बिस्मिल्लाह वालेकुम अस्सलाम। शरबत बा केड़ा हालत ही? वो यार हाल खराब थी दी शरबत खाना जी, एडी खराब थी दी। एक खेनो ये थोड़ा सख्ती मस्तानो किधर है मस्तानो? शरबत बा खैर होता है, दग में कुत्तन त न दसी जो हालत खराब अरे होती। बाबा मुके तो मस्तानो बुधाई दी, मां उन जो मस्तानो कढा दी, उनका जिन कढा दी, उनका पैसा वटा दी यार। काना खराब जी बाची एडो दर पदर खादी लिखी हुई दी जडाई माई दी। साथी दी हां लाला शरबत गाली आए न बालाई छाए पोयो किल्ली आला छा मथे कुछ गुदी करे। वो यार खाना खराब जी बाची के मां कढा दी न लाला शरबत न बाबा न। मुके यो बुधाई दे मुजो यो खर्ची किते थींदी यो मस्तानो मस्तानो बी मा सोचा वही तो के चाहतो थे तुझो रंग मच जो। अरे क्या किरंदी मवाली बस कर बच्चा गाल बुधो खान साहब। कौन छड़ी दी तो के आज? गाल बुधो आज तो के छड़ी दी तो मां पाजे पाजे छा के छड़ी दी, पाजे गटा के छड़ी दी। तो के ना छड़ी दी? तड़का प्यार नाड़ तो दिल जाए कर। यार इनका मुझे पैसा वटी दी मां कौन छड़ी दी, इनके मां तो के बुधाई दी। शरबत बाबा गाल ए मुके 5 साल थिया लिखी लिखी विधि लिखी लिखी विधि। शरबत मुझी गाल बुध बाबा। हां तुझी गाल बुधा। असा तो के बिल्कुल पंजा पैसा मा दोस्त को वठी जा तो। अडी तो न हाँ तू भलो मारू थींदी। तू दिल जाए कर सत मानियो कई सुमी पो। हाँ पर मुझा हिकड़ा शर्त बत्ती मनना पवंदई। वही कहना खराब की बाची पैसा मुझा उदी शर्त पे मां मनी दी। शरबत हाने असा तो के कंदा से बाबा बस सवाल है। बस सवाल। हाँ जे तू उन्हनि जो असा के वापसी जवाब दिनो त तोखे असा पंजा पैसा सूत समेत ॾींदा से। मुखे कबूल थी तुझो शर्त कबूल थी, तू मुखे सवाल खंदी मां जवाब दी दी, मां तो का पैसा तो का वठ दी मस्तानी का ना वठंदी। बिल्कुल लाला शरबत बिल्कुल। लाला बाबा हाने त पो तू नक जा पर्दा खोले मुझो कनन सा सवाल बुधो। हाँ बुधंदी। क्रिकेट ॾिठी थी क्रिकेट? क्रिकेट तो रोज ॾिसां थी। हाँ क्रिकेट यो सवाल थी दी। अच्छा उन्हीं में बाबा ओवर में बाल घणा कराईंदा आहिनि? यार हाणे क्रिकेट जो को सवाल थी दी, हिकड़े ओवर में तो 6 बॉल थी दी, ॿियो छा थी दी? लाला सवाल गलत गलत। अरे कीअं गलत थी दी? उन भागा बाल हिकिड़ो हूंदो आहे 6 दफ़ा उछलाईंदा आहिनि। वही कहना खराब जी बाची यार ये तो सोचींदी भी ना थे बाल वाचे यार बाल एक हूंदी 2 दफ़ा 4 दफ़ा उछलींदी। वही यार कहना खराब जी बाची मां गलत थी तू सही थी। सवाल मां भी कया अंदी खंदी मुके था पैसा मिलेंदी। ओ वण ते को कबूतर मथे वेठो आ, वो जो आनू लाए ते पानी में सटे तो वो बचदो। कालू करे पानी थी पानी बढ़िया। वही यार कहना खराब जी बाची मत आनो सठी दी पानी में खिरंदी बजंदी था कौन? गलत गलत गलत। क्या जी गलत थी दी? ओने भागा कब आनो त कबूतरी लाई दिया, कबूतर कदी आनो लातो न रे। वही यार कहना खराब जी बाची मां के वरीब जवाब ना आयो। ठीक है और था मुके 2 सवाल खंदी। हाँ मां बिन जो जवाब दी दी। ठीक है हाणे मां ता के एकड़ो सवाल खंदी, तवा मुझे सवाल जो जवाब दी दी। हाँ हाँ दींदा से। लाला मुझी गाल बुध बाबा हाणे मां तोखे चवां तो सफ़ा गाल साफ़। जे मां तोखे पंहिंजे सवाल जो जवाब ॾेईमि त पैसा तुंहिंजा छुटा,
जे असां तुंहिंजे सुवाल जो जवाब न ॾेई सघियासीं त हिक खां असां तोखे ॿीणा पैसा ॾींदासीं। ठीकु आहे हा इरशाद ॻाल्हि कर भाई ॿुधजो भाई हाँ, भाई, भाई, ॿुधजो ॿुधो था। मुंहिंजो सवाल इहो हुजे की पहिरियां मुर्गी आयो हुजे या अंडो आयो हुजे। मरियो अरे लाला इहो बि बिल्कुलु सुवाल आहे बाबा। पहिरियों अंडो आयो। अरे अंडो मुर्गी खां सवा कीअं ईंदो? पहिरियों मुर्गी आयो, मुर्गी आयो। अरे मुर्गी कीअं ईंदी अंडे खां सवा? अंडो अंडो नाड़े तू भी समझे न तो पहिरियों मुर्गी आई। अंडो आयो। न पहिरीं मुर्गी आई। अंडो आयो। मुर्गी आई अंडो आयो ॿुधाईंदी मुर्गी आयो अंडो आयो ॿुधाईंदी।